नाज़रीन, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल ॿिए ॾींहुं बि जारी आहे। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ सेशन कया विया। वधीक तफ़सूल ॾिसूं था। हैदराबाद मां जहांगीर सेहड़ो जी हीअ रिपोर्ट। सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद में सियारे जी सर्द रातुनि में नओं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जारी पिया जी तमामु ख़ूबसूरतियुनि सां जारी आहे। अचो त हिते मौजूदु शाइरनि, अदीबनि, लेखकनि, दानिशवरनि ऐं शाइरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि हिन मौक़े। हिन तरह जा प्रोग्राम्स थींदा रहनि, हिन तरह जा फेस्टिवल्स हैदराबाद में थींदा रहनि ऐं मां सम्झां थी हिन तरह जा जेके मुशाइरा आहिनि उहे नौजवाननि खे हिकिड़ो स्पेस ॾियनि था, हिकिड़ो मौक़ो ॾियनि था ऐं उन ज़रिए ई मां सम्झां थी नौजवान वधीक तादाद में अॻियां अची सघनि था। नओं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल शुरू थियो अल्हम्दुलिल्लाह। मेलनि जी मौसम आहे। तव्हां ॾिसो था हैदराबाद में जीअं जीअं हीअ मौसम ईंदी आहे जेके आहिनि इहे कल्चरल एक्टिविटीज़ ऐं अदबी जेके एक्टिविटीज़ शुरू थींदियूं आहिनि, इन्हनि सां जेको फ़ाइदो पए थो उहो इहो आहे त हिकिड़ो जेको शऊर आहे ताज़ो थो थिए पियो। जेका माण्हुनि खे घणियूं शयूं सिखण जे लाइ मिलनि थियूं पियूं। तव्हां ॾिसंदो त हिन मुख़्तलिफ़ डिफरेंट सेगमेंट्स हूंदा, उन्हनि सेगमेंट्स खे ॾिसी करे माण्हू जेका आहे न कम अज़ कम हिकिड़ी शइ जेका आहे मतिलबु हिकिड़ो ज़हन वाक़ो थो थिए, शयूं पाण में मुहबतूं वधनि थियूं, तालुक़ क़ाइमु थो थिए पियो। जेका हींअर हिकिड़ो शानदार मुशाइरो थियो आहे नौजवाननि जो ऐं सुभाणे बि अहिड़ो हिकिड़ो मुशाइरो थींदो। 28 सेशन स्कूल असां रखिया आहिनि। भला आहे, काफ़ी फैमिली अची रही आहे, काफ़ी इंजॉय करे रही आहे ऐं मां पाण कराची खां आई आहियां हीउ फेस्टिवल ॾिसण। उनजे अंदरि जेकी फैमिलीज़ आयूं आहिनि, जेकी वुमेन्स आयूं आहिनि, इनमें असां आर्ट ॾेखारियो आहे, डांस थी वियो, शेरो शाइरी थी वई, पंहिंजो थिएटर्स थी विया। सो उन सां जेकी फैमिलीज़ आयूं आहिनि उहे इंजॉय पियूं कनि, असां सां गॾु मिली इंजॉय पियूं कनि, त असां आर्टिस्टनि लाइ वॾी गनीमत आहे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सेहड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।